इखलाक में जे गुंज इखलाक में जे गुंज सवारियां किथां किथां। वाह। इखलाक माना चरित्र। इखलाक में जे गुंज सवारियां किथां किथां। सारो वजूद टुंग सिबायां किथां किथां। इखलाक में जे गुंज सवारियां किथां किथां। सारो वजूद टुंग सिबायां किथां किथां। वाह वाह। हर को लगे शरीफ थो ॻाल्हियुनि मंझां। हर को लगे शरीफ थो ॻाल्हियुनि मंझां मगर आहिनि लिकल जे मंझ कढायां किथां किथां। वाह वाह। थींदी बि घाव हयाती त छो न यार। थींदी बि घाव हयाती त छो न यार। हर को हणे पियो डंग बचायां किथां किथां। वाह वाह। पंहिंजे बि लाइ वक़्तु कढी की नथो सघां। पंहिंजे बि लाइ वक़्तु कढी की नथो सघां। चित किथ फाथला डंग कढाया किथां किथां। वाह वाह। पंहिंजे लाइ वक़्तु कढी की नथो सघां। चित किथ फाथला डंग कढाया किथां किथां। महफूज़ कान भेण महफूज़ का बि भेण नियाणी किथे न आ। महफूज़ का बि भेण नियाणी किथे न आ। लोफर लुचनि जा झुंड भॼाया किथां किथां। वाह वाह वाह। लोफर लुचनि जा झुंड भॼाया किथां किथां। वरी चओ अॼु जी ज़रूरत आहे या भॼाइण जी ज़रूरत आहे। इनकाउंटर कयो न। महफूज़ कान भेण नियाणी किथे बि आ। महफूज़ का बि भेण नियाणी किथे बि आ। लोफर लुचनि जा झुंड भॼाया किथां किथां। वाह वाह वाह। नामूस ऐं गिला में करे फ़र्क़ जे सघनि। नामूस ऐं गिला में करे फ़र्क़ जे सघनि। अहिड़ा के अक़ुलमंद वाह आणिया किथां किथां। वाह अहिड़ा के अक़ुलमंद बि आणिया किथां किथां। वाह। मां ॻाल्हि मन जी नित्य थो कयां। ॿुधंदा घर में ने। मां ॻाल्हि मन जी नित्य थो कयां पर न को असर। आहिनि दिमाग़ गुंड सुधारियां किथां किथां। इखलाक में जे गुंज सवारियां किथां किथां। सारो वजूद टुंग सिबायां। वाह।